मियाँ वली मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान मियाँ वली में जलसे खे ख़िताब करे रहियो। संदसि चवणु आहे त जेसीं ताईं जीअरो आहियां मियाँ वली खे न विसारींदुसि। इमरान ख़ान चयो आहे त 20 मई खां पोइ कंहिं बि वक़्तु तव्हां खे इस्लामाबाद अचण लाइ छॾींदुसि। को कंटेनर तव्हां खे न रोकींदो, न ई राना सनाउल्ला तव्हां खे रोकींदो। जलसे खे ख़िताब कंदे PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो त क़ौम खे बेदार करण ते अल्लाह ताला जो शुक्र अदा करियां थो। मियाँ वली मां हक़ीक़ी आज़ादी जी तहरीक शुरू करण जो ऐलान करियां थो। 20 मई खां पोइ कंहिं बि ॾींहुं सॾु ॾेई सघां थो। तव्हां खे केरु रोकींदो? न राना सनाउल्ला न शहबाज शरीफ जंहिं अरिड़हं क़त्ल कया आहिनि तंहिंखे रोकींदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।